नाज़रीन ख़बर ॾींदा हलूं ठारू शाह मां मुमताज़ अली मजीदानू जी। मीडिया सेंटर ठारू शाह तरफ़ां नए साल जी आमद ख़ुशी में मीडिया सेंटर ठारू शाह ते हिकु पुरवकार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शहर जे सियासी समाजी अॻवाननि साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम की शुरुआत शाह लतीफ़ भिटाई के बेतन सां कई वई, जॾहिं त नए साल की आमद के मुनासिबत सां मेणबतियूं ॿारे केक काटियो वियो। उन मौके ते महिमान ख़ास रईस राज अहमद कोलाची, बदरुद्दीन उजन, अख्तियार सोलंकी, मुमताज़ मजीदानू ॻाल्हाईंदे चयो आहे त साल 2021 ग़रीब आवाम लाइ तमामु तकलीफ़ वारो साल रहियो, बेरोज़गारी बुख बदहाली वारो साल रहियो। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त 2022 आवाम लाइ ख़ुशहाली वारो साल साबित थींदो। जॾहिं त उन मौके ते साफ़ी मुख्तियार सोलंकी, परवेज़ उजन, काबुल कलहोड़ो, ज़ुल्फ़कार कोलाची जे GM सोलंकी, कुफ़ायत बहन, खलील सोलंकी, मुमताज़ अली, जमा कलोड़ो, अख्तियार सोलंकी, मोहम्मद इब्राहिम सोलंकी ॿियनि पंहिंजा वीचार वंडिया। जॾहिं त बाद में फ़नकार लियाक़त अली सोलंकी सिंध धरती जा क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे जुमाए छॾियो।